अचो बाबा अचो अचो गरीब आवाम जे लाइ अटो किलो अटो फ्री में बाबा विरायां थो। अच बाबा नौजवान अच 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 हे किलो अटो अथई बाबा। महांगाई थी वई आहे घणी अटो महांगो थी वियो आहे इन करे मां विरायां थो किलो किलो अटो। सही आहे न बाबा? वञ वञ ॿियनि दोस्तनि खे बि मोकिल ग़रीबनि खे बाबा। ग़रीबनि में मुफ़्त में अटो विरायां थो बाबा। किलो अटो वठो अचो किलो अटो। वञ बाबा किलो अटो बस मेहरबानी जाम आहे न किलो अटो खोड़ है न खोड़ा अथई बस बस सही आहे हल बाबा किलो अटो वञ वरी ॿियूं खणी अचां मां थैलियूं। हिनखे कहिड़ी झिरकीअ बुजो ॾिनो आहे ही किलो अटो थो विराहे। हे माना ट्रिक कई अथई आमिर खान वारे जेको लॉकडाउन में अटे में 20,000 विझी करे माण्हुनि खे ॾिए पियो। माण्हू वरी अटो न पिया वठनि चवनि पिया अटो छा कंदासीं। पोइ जंहिंमहिल हिकिड़े माण्हू घर वञी उहो अटो वरितो अटो जो खोले त उन मां 20,000 निकिता ऐं उनजी कापी आमिर खान ई करे थो। थला तिलांती मां बि वठां अटो। हे ॿ बि छेले अचो अचो बा अचो किलो अटो वठो किलो अटो मुफ़्त में बाबा किलो अटो घर वञी पचायो। महांगाई थी वई आहे अटो महांगो पेट्रोल महांगो थी वियो आहे। वालेकुम सलाम साईं छा हाल आहे? ठीक ठाक अटो था विरायो छा? हाँ साईं मुफ़्त में किलो अटो विरायां थो। माण्हू रुगो विराईंदा आहिनि रमज़ान में ऐं ॿियनि महीननि में। चांवरनि जो कणिक जो कणिक जो साईं कणिक जो असली चकीअ जो अटो कणिक जो। असांखे बि माना ॾियो किलो अटो दुआ कंदा त। तव्हां त साईं माशाल्लाह सुठा सफ़ेद पोश लॻो था नवां जोड़ो पातो अथव कपिड़ा टोपी भोलिया सोट जा कपिड़ा आहिनि उहे पाता आहिनि ईअं। किलो अटो बस सही आहे किलो अटो इहो मिड़े हिकु ॿ ॾींहं त हली वेंदो न साईं तव्हां। हे साईं हाणे ॻाल्हि ॿुधो किलो अटो त अॼो घणा ॾींहं हलंदो? साईं हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं ज़रूरतमंद लाइ किलो अटो पाव अटो बि वॾो आहे। अच्छा तव्हां इहो खणी वञो सही आहे न। भई ॿी थैली जो आहे न साईं हे ॿियनि ग़रीबनि खे ॾियण लाइ आहे न। तव्हां ईअं कयो किलो अटो खणी वञो बसि तव्हां इनखे ज़ोर न ॾियो थैली फाटी न पए। चांवर न आहिनि घी बि न आहे उहो बाद में विराईंदुमि मां इनखे ज़ोर न ॾियो थैली फाटी न पए साईं। ठीकु आहे अचो साईं अचो किलो अटो वठी वञो मुफ़्त में बाबा किलो अटो मुफ़्त में। ठीकु आहे अटो तो विराए यकीन। हा वाकई विराए किलो अटो हा। हे साईं आमिर खान जी नकल कई ते मां सम्झी वियुमि हे हथ सां न पियो ॾियणु चाहे हे अटे में विधा अथई मां सुञाणिया। हे साईं खुर्दो बि न आहे अटा बि न आहे पट काथे अथसि 20,000 जा 20 रुपया बि न आहे विधे न। काथे आहे हे मुंहं ते हीअं करे मलियांसि थो त हिन में 20 काथे। अचो साईं अचो अचो हे किलो अटो ग़रीब माण्हू बाबा हलिया हलिया हे वठि किलो अटो मुफ़्त में विरायां थो बाबा। वञ मानी पचाए खा वञी दुआ कजांइ। 10-15 थैलियूं विराए छॾियूं। साईं छा थियो साईं अटो ख़राबु आहे छा? ख़राबु न आहे हे अटे में त 20,000 ईंदा आहिनि मुंहिंजा बाबा। सदको अञा नूर ॾिनो थी अलाह साईं केॾो प्यारो ॾिनो थी। मां अटो चयो न तव्हांखे त अटो ॾींदुमि न बाक़ी सोन थोरी बाबा हे अटो आयो हिन में अटो त आहे हिन में पैसा 1 रुपयो बि न आहे। तव्हां ॾिसो त साईं मां चवां आमिर खान जीअं कयो न ईअं उन हिसाब सां मां सम्झुमि त तव्हां हिन में 20,000 विधा हूंदा। हिन में त आहे ई न। कीअं बाबा आमिर खान 20,000 हुन विधा जेको लॉकडाउन जे दौर में जी तूं ईअं सम्झो छा? हाँ न बाबा तूं वरी छा हिनखे पैसा पियो ॻोल्हे वॾा किना हो किना हो। अच्छा हिन लालच में तूं वरितो किलो अटो ज़रूरत में न हुयो तोखे है न। अल्लाह साईं अहिड़ा बि पैदा कया थी फबी अला रब्बिकुम। यार कहिड़ा माण्हू आहिनि माना किलो अटो में बि ख़ुशि न आहिनि वरी पैसा था ॻोल्हनि उन में बि। अजीब ॻाल्हि आहे छा हणी वियो छा अटो मुंहुं धोआ वञी।